सूरह तूर रुकू नंबर 2। पोइ पैगंबर खे नसीहत कर जो तूं पंहिंजे पालणहार जे फज़ल सां न की भोपो ऐं न की चरियो आहीं, बल्कि चवंदा आहिनि छा त शाइर आहे ऐं असीं संदसि हक़ में ज़माने जी फेर घेर अचण जा मुंतज़िर आहियूं। उन्हनि काफ़िरनि खे चयो त अव्हीं बि इंतज़ारु कढो जो बेशक आउं बि अव्हां सां इंतज़ारु कढंदड़ आहियां। खेनि संदनि अक़ुलु उहो ॾसु ॾींदा आहिनि छा, या उहे शरारती क़ौम आहे। चवंदा आहिनि छा त हिन क़ुर खे पाणो बणायो अथसि, बल्कि ईमान नथा आणीनि। पोइ खेनि जुॻाए त जेकॾहिं सचा आहिनि त उन जहिड़ो को सुख़ुन बणाए आणीनि। इहे बेसबबु पाण ई पैदा थी पिया आहिनि छा, या उहे पाण पैदा कंदड़ आहिनि। आसमाननि ऐं ज़मीन खे बणायो अथनि छा, बल्कि उहे यकीन नथा आणीनि। तुंहिंजे पालणहार जा ख़ज़ाना उन्हनि वटि आहिनि छा, या उहे दारोग़ आहिनि। खेनि का ॾाकणु आहे छा जंहिं ते चढ़ी कन ॾेई ॿुधंदा आहिनि। पोइ जुॻाए त उन्हनि मां ॿुधंदड़ को पधिरो दलील आणे। अल्लाह खे धीअर आहिनि छा, ऐं अव्हां के पुट उन्हनि खां का मज़दूरी घुरी थो छा, जो उहे उन्हीअ चटीअ खां ॻोरे ॿार हेठि थिया आहिनि। उन्हनि वटि ॻुझ जो इल्मु आहे छा, जो उहे लिखंदा आहिनि। का बुछड़ी रित करणु घुरंदा आहिनि छा। पोइ जिन कुफ़्र कयो से ई फ़रेब में पियल आहिनि। उन्हनि लाइ अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जो लाइक़ु आहे छा। साणसि जेकी शरीक मुक़ररु कंदा आहिनि तंहिंखां अल्लाह पाक आहे। ऐं जेकॾहिं आसमाननि मां को टुकिड़ो किरंदड़ ॾिसंदा त चवंदा त घाटो ककर आहे। पोइ पैगंबर उन्हनि खे एसीं ताईं छॾे ॾे जेसीं ताईं पंहिंजो उहो ॾींहुं ॾिसनि जंहिं में बेहोश कयो वेंदुनि, जंहिं ॾींहुं संदनि फ़रेब कुझु बि न टारींदो ऐं न की खेनि मदद ॾिबी। बेशक ज़ालिमनि लाइ हिन खां सवाइ ॿियो अज़ाब आहे, पर उन्हनि मां घणा न ॼाणंदा आहिनि। ऐं ए पैगंबर तूं पंहिंजे पालणहार जे हुक्म अचण ताईं सब्र कर, छो त तूं असांजे नज़र हेठि आहीं। ऐं जंहिं महिल तूं उथीं तंहिं महिल पंहिंजे पालणहार जी साराह सां पाकाई बयानु कर, ऐं कुझु राति जो बि संदसि पाकाई बयानु कर, ऐं सितारनि जे लहण खां पोइ बि।